नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ मां से खैरपुर जी अदालत औरत जे अगवा केस में 5 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो आहे। सिविल जज अनीसुर रहमान बुलड़ो जी अदालत बी सेक्शन थाणे जी हद मां अगवा थियल औरत जे केस जी ॿुधणी कई। अदालत पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी पेश न करण ते ठरी मीरवा वासी जवाबदार शुएब खान अज़हर साहब ॾिठो जमील ऐं मोहम्मद सादिक माननि खे इश्तिहारी करार ॾींदे संदनि मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। नाज़रीन ख़बर मां ॾेई रहिया आहियूं खैरपुर मां। खैरपुर जी अदालत औरत जे अगवा केस में 5 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो आहे। सिविल जज अनीसुर रहमान बुलड़ो जी अदालत बी सेक्शन थाणे जी हद मां अगवा थियल औरत जे केस जी ॿुधणी कई वई आहे। अदालत पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी पेश न करण ते ठरी मीरवा वासी नौजवान शुएब खान अज़हर साहब जमील ऐं मोहम्मद सादिक खे इश्तिहारी करार ॾींदे संदनि मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन मां ख्याल कंदासीं खैरपुर जी अदालत औरत जे अगवा केस में 5 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो आहे। सिविल जज अनीसुर रहमान बुलड़ो जी अदालत बी सेक्शन थाणे जी हद मां अगवा थियल औरत जे केस जी ॿुधणी कई आहे। अदालत पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी पेश न करण ते ठरी मीरवा वासी जवाबदारनि शुएब खान अज़हर साहब ॾिनो जमील ऐं मोहम्मद सादिक माननि खे इश्तिहारी करार ॾींदे संदनि मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन मां ख्याल कंदासीं खैरपुर जी अदालत औरत जे अगवा केस में 5 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो आहे। सिविल जज अनीसुर रहमान बुलड़ो जी अदालत बी सेक्शन थाणे जी हद मां अगवा थियल औरत जे केस ते ॿुधणी कई। अदालत पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी पेश न करण ते ठरी मीरवा वासी जवाबदार शुएब खान अज़हर साहब जमील ऐं मोहम्मद सादिक खे इश्तिहारी करार ॾींदे संदनि मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे शबीर फलियो। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधायूं शैरपुर जी अदालत औरत अगवा केस में 5 जवाबदारनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो आहे ऐं संदसि मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा सिविल जज अनीसुर रहमान बुलड़ो जी अदालत बी सेक्शन थाणे जी हद मां अगवा थियल औरत जे केस जी ॿुधणी कई ऐं ॿुधणीअ दौरान केस में घुर्बल जवाबदारनि खे पुलिस तरफ़ां गिरफ़्तार करे पेश न करण सबबि अदालत में जवाबदारनि ॼाणायल ठरी मीरवा जे ॻोठो मांडी जे रहवासी शुएब वलद महमूद खान अज़हर वलद महमूद खान ऐं साहिब ॾिनो वलद कुर्बत खान जमील अहमद वलद हमदो ऐं मोहम्मद सादिक वलद गालिब मांडण ख़िलाफ़ 87-88 जी कार्रवाई कंदे खेनि इश्तिहारी करार ॾेई संदसि मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जी शबीर, मां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।